अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध जे इतलात खाते वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण, सूबाई वज़ीर सईद नासिर शाह, सईद गनी, आगा रफ़ीउल्ला, अमानुल्ला मसूद ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बिलाल काका वाक़े खे बुनियाद बणाए लसानी वॻोड़ करण जी कोशिश कई वई, जेका बर्दाश्त न कई वेंदी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब शर्जील मेमण चयो आहे त कुझु ॾींहं अॻु बिलाल काका खे हैदराबाद में क़त्ल कयो वियो हुयो। बिलाल काका होटल ते मानी खाइण वियो हुयो त हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो ऐं खेसि मथे ते राडूं हयूं वयूं, जंहिंजा 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं 4 जवाबदार फ़रार आहिनि। शर्जील मेमण चयो आहे त वाक़े खां पोइ कुझु माण्हुनि दुकान बंदि करे छॾिया, जितां 28 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं संदनि ख़िलाफ़ FIR बि दाख़िल कई वई। हुननि वधीक चयो आहे त सोराब ॻोठ वाक़े में 48 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। हीउ सूबो हिकु गुलदस्तो आहे, उन में सभु गुल आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद नासिर हुसैन शाह चयो आहे त ज़ाती तकरारनि खे लसानी बणाइण जी कोशिश कई पई वञे, बेगुनाह माण्हुनि ते तशद्दुद कयो वियो। नासिर शाह चयो त लाल रहीम ते बि हमिलो कयो वियो। सिंध शाह भिटाईअ जे अमुन जी धरती आहे। कुझु मफ़ाद परस्त माण्हू वाक़े खे लसानी रंग ॾेई रहिया आहिनि, ईअं न थियणु घुरिजे। सईद गनी चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, कंहिंखे मारणु ॾोह आहे। सिंध जो अवाम ऐं पाकिस्तान जो अवाम इहो बर्दाश्त नथो करे सघे।